अल्लाह जी जल्दी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं हाणे रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां निहायत शुक्रगुज़ार आहियां उन्हनि दोस्तनि जो जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। जन दोस्तनि मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि। जन दोस्तनि मूंखे पंहिंजे शहर जो, पंहिंजे इलाइक़े जो, पंहिंजो नालो ऐं ज़ात पंहिंजे लिखी मोकिलींदा आहिनि। उन दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टिकंदा टणंदा रहो ऐं ॾिसंदा रहो। ऐं असां अदाकारनि जी अदाकारी ऐं ॾिसंदा रहो, सिंध टीवीअ जा ड्रामा ऐं ॾिसंदा रहो, सिंधी ड्रामा ऐं तमामु हिकिड़े बहितरीन जेका ड्रामा ॾिसंदा रहो। ऐं अवां दोस्तनि खे मां बार बार इहा ई गुज़ारिश कंदो आहियां, जेके दोस्त हींअर वेरनि जी वस्ती ॾिसनि पिया, उन दोस्तनि खे इहा मां गुज़ारिश ज़रूरु कंदुसि त यार हिन ड्रामे जे बारे में अवां का राय ॾियो, अवां का कमेंट कंदा कयो त हीउ ड्रामो अव्हां खे कीअं थो लॻे ऐं कहिड़नि अदाकारनि जी अव्हां खे अदाकारी पसंदि थी अचे। इन बारे में अवां दोस्त असांखे राय ज़रूरु ॾींदा करो। ऐं जेकॾहिं अवां दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मां अवां सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं पहुचे ऐं अव्हां खे मिले हिकु बहितरीन जेको आहे अपडेट। जी हाँ दोस्तों, हिन टाइम ख़ुशि रखे, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टिकंदड़ रहो। जेकॾहिं अव्हां दोस्त अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं पहुचे ऐं मिले अव्हां खे बहितरीन अपडेट। जी हाँ दोस्तों, जीअं त अव्हां हीउ ड्रामो ॾिसी चुका आहियो ऐं ॾिसंदा रहंदो हमेशह। ऐं हींअर जेका अचण वारी किस्त आहे उहा इनशा सुभाणे खां 26 जेको आहे ईंदी किस्त नंबर 26 अची वेंदी एपिसोड। ऐं जेको उनमें ॾिसंदव तव्हां, उनमें जहिड़ो ओवरऑल जेको साले वारो ऐं साले जेको पीउ सां मिलण वारो जेको इहो रिश्तो आहे ऐं जेको मिलण वारी जेका चाहत आहे, उहा अव्हां दोस्तनि खे किस्त नंबर 26 में ज़रूरु ॿुधण में ईंदी। ऐं इहा ई जेका ॾिसण में ईंदी ऐं इहा ई जेको आहे हिकिड़ी चाहत आहे, ॾिस पीउ पुटनि जो कीअं थो मिलाप थिए ऐं कीअं था मिलनि। ऐं ईअं बि थी सघे थो त किथे उहो न बि मिली सघनि। त दोस्तो हिकिड़ी बहितरीन हिकिड़ी सोप सीरियल आहे ऐं अव्हां दोस्तनि जो रायो बि न हो ॾींदा त हीअ सोप सीरियल कीअं आहे। ऐं जीअं पहिरियां दुलाब में अव्हां मूंखे कमेंट कंदा, जंहिंजा कमेंट मुंडा ईंदा, कोई 20 कमेंट बि अची वेंदा ऐं दोस्त पंहिंजे फ़नकारनि जो हिकिड़ो जेको रायो ॾींदा। हर फ़नकार जो पंहिंजो, हर अदाकार जो पंहिंजी हिकिड़ी चॉइस हूंदी आहे हर माण्हू जी। को बि दोस्त पंहिंजी चॉइस में नथो ॿुधाए, छो त हिन में सिर्फ़ु हिकिड़ी अदाकारा आहे, उहा आहे रिमशा शहज़ादी, जेका हिन में बानो जो कैरेक्टर करे थी पई। ऐं जेका मैन आहे बरहाल हिन में बि उहा थधी ॾिसण में थी अचे, बिल्कुलु ड्रामो बिल्कुलु थधो पियो वञे। ऐं उन में अव्हां दोस्त बि असांखे रायो ॾींदा त हीउ ड्रामो अव्हां खे लॻे कीअं थो। मूंखे त सम्झ में नथो अचे ऐं ॾिसंदड़ जेके अव्हीं आहियो ऐं अव्हां खे ख़बर हूंदी त इहो ड्रामो कीअं आहे।
करण वारा आहिनि जेके स्कूलनि में आहिनि उहे पढ़ंदा बि रहनि ऐं पंहिंजो जेको आहे उनजो शौक़ु बि पूरो कंदा रहनि। तमामु दोस्तनि जूं वॾी महिरबानियूं। हींअर मूंसां गॾु आहे भाई सिजाद जंहिंजो तालुक़ु आहे पंहिंजो ज़िला मुज़फ़रगढ़ ऐं उर्दू स्पीकिंग आहे तमामु लोधरा के तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। लोधरा जो असांजो हीउ दोस्त आहे मूंसां गॾु आहे, मुंहिंजो हमसफ़र आहे ऐं असां पाण में तमामु घणो प्यार सां रहंदा आहियूं। मूंखां उमिरि में थोरो वॾो आहे पोइ बि ऐं भाभी जेतिरी इज़त कंदो आहियां। तमामु बहितरीनु दोस्त आहे, तमामु बहितरीनु। हा जी, तहसील किरोड़ पका ऐं तमामु हिकिड़ो उर्दू स्पीकिंग आहे असांजो दोस्त। उन दोस्त जी वॾी महिरबानियूं ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं जो असांजी आवाज़ जेके दोस्त ॿुधनि पिया। अञा जेकॾहिं उन्हनि दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त जल्दी जल्दी मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कनि, बेल आल बटन खे दॿाए छॾनि त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन उन्हनि दोस्तनि ताईं पहुचे ऐं उन्हनि खे मिले बहितरीनु अपडेट। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं मां हमेशह ईअं ई इजाज़त वठंदो आहियां। जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीए लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी अमारू वारा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी सराइकी बलबी पंजाबी बिरोइकी पख्तून जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि सभु आबाद हुजनि, सभु हमेशह गुलनि जी आचे कंदा रहंदा रहनि। त दोस्तो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। दुआ में यादि रखंदा। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं तव्हां दोस्तनि खां मां वठंदुसि इजाज़त। पंहिंजो नालो लिखो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो, पंहिंजे प्यारनि दोस्तनि जो। जेकॾहिं कंहिं दोस्तनि ते अवां मैसेज को पैगाम पहुचाइणु चाहियो था त मुंहिंजे हिन वीडियो ज़रिया, मुंहिंजे हिन चैनल ज़रिए अवां पंहिंजो उन्हनि ते मैसेज रिकॉर्ड कराए सघो था। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह खे ख़ुशि रखे। ख़ुशी तौर ते असांजो असगर अली तेबो साहिबु जेको असद अली कुरैशी खां असद अली साहिब जो जेको आहे तमामु घणो फ़िरिस्तार आहे, हुन दोस्त जी वॾी महिरबानियूं। ऐं असांजो ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं ॿियो आहे असांजो दोस्त, इन्हनि जी वॾी महिरबानियूं। अली हैदर बिरोई साहिब जी वॾी महिरबानियूं। शमसदीन कोबर साहिब जूं वॾी महिरबानियूं। इलाही बख़्श ओठार जूं वॾी महिरबानियूं जंहिंजो तालुक़ु आहे इलाही बख़्श ओठार जो ज़िला रहीमयार ख़ान, तहसील चक 95 ऐं उनजी वॾी महिरबानियूं। अलाह उनखे ख़ुशि रखे। ऐं चक नंबर 92 खां असांजो दोस्त आहे, जी हा उहो आहे असांजो दोस्त चाकर अली कोरी साहिबु, हुनजी वॾी महिरबानियूं। अलाह उनखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ठीकु अहिड़ी तरह तमामु दोस्त जेकॾहिं अवां पंहिंजो पैगाम ॾियणु चाहियो त मुंहिंजे वीडियो ज़रिए अवां पंहिंजो पैगाम ॾेई थी सघो था। त दोस्त वरी मिलो था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठंदुसि। जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। अलाह हाफ़िज़। पंहिंजो ख़्यालु रखंदा।